अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख़्श हुजण तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु हिक ॿिए CSS सिंधी मज़मून जे हल पेपर 2007 सां गॾु। किताब सिंधी ॿोलीअ जी तारीख़ जो लेखक आहे डॉक्टर नबी खान बलोच, भेरूमल मेहरचंद आडवाणी, अब्दुल मजीद भेरूमल मेहरचंद आडवाणी। सचल सरमस्त जो फ़ारसी शायरी में तख़ल्लुस देश आहे आश्कार। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई देश दौर जो शायर आहे। तालपुर कल्होड़ा समा। जवाब आहे कल। ओंदाही धरती रोशन हथ देश जो लिखियल आहे। आगा सलीम, तनवीर अब्बासी, शमशेर उल हैदरी। जवाब आहे आगा सलीम। फ़कीर कादिर बख्श बेदल जी मज़ार देश में आहे। रोहिड़ी, सखर, खैरपुर। जवाब आहे रोहिड़ी। सुरही सुरही सार देश सिन्फ जो किताब आहे। कहाणी, मज़मून, सफ़रनामो। जवाब आहे सफ़र। दीन मोहम्मद वफ़ाई जो लिखियल किताब आहे मुक़दमे लतीफ़ी, लुत्फ़ुल लतीफ़, लुताइफ़े लतीफ़ी। जवाब आहे लुत्फ़ुल लतीफ़। अहवाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई देश जो लिखियल आहे। डॉक्टर होतचंद मोलचंद गुरबख्शाणी, मीर अब्दुल हुसैन खान सांगी, शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग। जहिड़ा गुल गुलाब जा देश जो लिखियल आहे। डॉक्टर अब्दुल जब्बार जुणिजो, गुलाम रब्बानी आगरो, अली मोहम्मद। जवाब आहे गुलाम रब्बानी आगरो। रोशन छांवरो कहाणियुनि जो मजमूओ देश जो लिखियल आहे। सुमेरा ज़रीन, नजम अब्बासी, नसीम खरल। जवाब आहे सुमेरा ज़रीन। हेठि ॾिनल सही या ग़लत जवाब आहिनि, चूंड करियो। शाह जो रिसालो पहिरियों भेरो डॉक्टर सूरलीअ छपरायो। सही, ग़लत। जवाब आहे ग़लत। मौजूदा अलिफ बे तालपुर दौर में जुड़ी रास थी। सही, ग़लत। जवाब आहे ग़लत। हेठि ॾिनल सही या ग़लत जवाब आहिनि, चूंड करियो। साओपन या कारो पनो मिर्ज़ा कलीच बेग जो लिखियल आहे। सही, ग़लत। जवाब आहे सही। किथे त भञबो थक मुसाफ़िर जो लेखक मोहम्मद सिद्दीक मुसाफ़िर आहे। सही, ग़लत। जवाब आहे ग़लत। नूरुल हुदा शाह पंहिंजे किताब करबला में करबला जे वाक़िए जो ज़िक्र कयो आहे। सही, ग़लत। जवाब आहे सांघड़ मोहम्मद उस्मान रीप्लाई जो लिखियल आहे। सही, ग़लत। जवाब आहे सही। चार मकाला जो लेखक शमसुद्दीन उरसाणी आहे। सही, ग़लत। जवाब आहे ग़लत। मलीर खां मालमो जो लेखक अल्ताफ़ शेख आहे। सही, ग़लत। जवाब आहे सही। उहे ॾींहं उहे शींहं जो लेखक हसामुद्दीन राशिदी आहे। सही, ग़लत। जवाब आहे ग़लत। ॼाम, ॼामोट ऐं ॼामुड़ा किताब जो मुसन्निफ़ अली अहमद बिरोही आहे। सही,